ॾिसो हींअर वेल्ड थिए पई ऐं वेल्ड हे पियो करे उस्ताद झरलू पोइ मुरलू इन उस्ताद आहे मिन सां वञे थो मिन सां रिॾ ॾियणी मिन सां रिॾे थी हा बस बी 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 अरे बस दोस्तों असां पंहिंजी मेहरान गाॾी जी वरी टैंकी खोली आहे सो टैंकी खोली आहे त वरी हिनजो जेको गेज आहे उहो ख़राबु निकितो गेज हिनखे चवंदा आहिनि हे गेज आहे जेको कांटो ॾसींदो आहे त पेट्रोल केतिरो आहे इहो ख़राबु निकितो वरी इहो असां ॿियो करे आया आहियूं चेंज हाणे हिन टैंकी खे वरी धोराईंदासीं पाणी सां बाक़ाइदा जॾहिं खोली आहे त हिन जी सर्विस बि कराए छॾियूं सर्विस कराए पोइ हणंदासीं उहो साम्हूं बीठी आहे असांजी मेहरान हिन उस्ताद खोली आहे ओ उस्ताद नाम कीअं तेरा तोड़ा हुआ ओ बोर्ड मुतासिर उस्ताद ना किए बता तो सही मोहम्मद कासिम ने इसका टैंक खोला है अब देखते हैं उस्ताद ये टैंक खोल तो दिया है फिट कर सकता है या नहीं दोस्तों असां टैंक के सर्विस स्टेशन ते खणी आया आहियूं हाणे हिनखे पाणी सां बाक़ाइदा प्रेशर लॻाए अंदरों साफ़ कई आहे पर हाणे हिन पाणी सॼो कढणो पवंदो छो जो पेट्रोल वारो पाणी आहे ऐं इहा सर्विस इन लाइ बि करे त बार बार टैंकी खुलंदी न आहे ऐं हिकिड़ी जॻह ते थोरी हल्की ॻरियल बि आहे दोस्तों टैंकी हिकिड़ी जॻह ते थोरी ज़ंग खाई वई आहे मां हिननि खे चयो आहे त हिनखे वेल्ड करे ॾियो सो हे वेल्ड कनि पिया हिते हे मेहरान जी टैंकी आहे मां चवां थोरी हिते वेल्ड कनि ॾिसो हींअर वेल्ड थिए पई ऐं वेल्ड हे पियो करे उस्ताद झरलू पोइ मुरलू इन उस्ताद आहे हे कमु कंदा आहिनि इहो ई डेंटिंग पेंटिंग जो उस्ताद शागिर्द आहिनि ॿई टैंकी बहरहाल नई हुई जहिड़ी नई जीअं टैंकी थींदी आहे न ईअं हुई सर्विस कराईंदासीं त अञा सही थींदी दोस्तों अॼु पुराणी जोड़ी सलीम जान ऐं असलम भुट्टो ॿई वरी गॾु थिया आहिनि ऐं हे होटल आहे कैफे कबाइल काफ़ी अरसे खां पोइ आया आहिनि हिते बेसिकली हालात अहिड़ा लॻा पिया आहिनि पूरे सिंध जा जो माण्हू ॾिसो था ख़ाली गाइब लॻा पिया आहिनि ख़ाली लॻो पियो आहे अबा हे भला होटल ख़ाली लॻो पियो आहे हाणे शुरू थियो आहे पर हालात बि अहिड़ा आहिनि हा न हालात अहिड़ा ई आहिनि न बरसातूं लॻी पई आहिनि न इन करे ख़ाली लॻो पियो आहे सिंध तबाह लॻी पई आहे बिल्कुलु ॾिसूं त असलम भुट्टे वारा किथे था विहनि हे त कुर्सियुनि ते था विहनि अब कुर्सियुनि ते न वियो न बलोच साहब खे मसलो थोरो कुर्सियुनि ते वियूं अॼु हलो ठीकु आहे कुर्सियुनि ते था वियूं होटल साॻियो ई आहे कैफे कबाइल अॼु सलीम जान असांखे फालूदा थो खाराए पाण बि फालूदो थो खाए वठी आयो आहे हिते जोर में ई बिल्कुलु आगा जूस वटि हवा असलम बसि थधा हा क्यों ॿियो त कुझु नथा करे सघूं हा थधो क्यों ओए दोस्त लिखियो पियो अथव मां तव्हांखे चयो न बीठो हूंदो हे बीठो अथव अलाए छो कैमरा मां खुलियां थो कुरेशी भरी थो वञे कैमरा खां अॼु अलाए छो बीमार थो लॻे छा मसलो आहे तोसां छा मसलो आहे मसलो ॿुधाए ॾाढी वारी अची लॻी पई आहे छा मसलो आहे वेलकम टू नेटवर्क रोज इलाही ॾींहंनि खां पोइ आयो आहे वेलकम काॾे था वञो दोस्तो जॾहिं खां हिन नवी दफ़े असां हे कैरेक्टर करायो आहे तॾहिं खां सफ़ाई गाइब थी वियो आहे मिले ई नथो अचे थो त कंहिं महिल मुंहुं हेॾे कंहिं महिल होॾे ॾिसो आदत इहा थी वई अथसि बसि कंहिं महिल हेॾे थो भरे कंहिं महिल होॾे थो भरे शर्माए थो या त करे न वीडियो तव्हां ठाही उहा यादि आहे तव्हांखे कहिड़ी जंहिंमें तव्हां मशहूरु थी विया मशहूरु त अलहमदिल्ला मुंहिंजी सभु वीडियोस कहिड़े कैरेक्टर में मशहूरु कैरेक्टर ॿुधायो नालो ॿुधायो हुनजो दोस्तो असांजो दोस्त शर्माए थो ॿुधाइण खां असुलु कैरेक्टर हे हुयो जंहिं महिल इहो कैरेक्टर कयो त मशहूरु थियो दोस्त कैरेक्टर सभु कैरेक्टर हिकिड़ो ॿुधायो हिकिड़ो मशहूरु घणो थियो घणा आहिनि न यादि न आहे सभु फेमस आहिनि अलहमदिल्ला टाइम न आहे हिन में मोबाइल में जल्दी ॿुधायो सभु फेमस अस्सलाम वालेकुम दोस्तो अॼु मां वरी जोर मोड़ ते आयो आहियां बैंक में कमु हुयो त जंहिंमहिल बि मां हिते ईंदो आहियां त हिननि खे दाणो ॾींदो आहियां ऐं माण्हू बि सभु हिननि खे दाणो ॾींदा आहिनि कबूतरनि खे सो अॼु मां आयुमि वरी हिननि खे दाणो ॾिनो आहे बहरहाल हे ॾाढा सुहिणा था लॻनि हे ॾिसो मतिलबु इलाही ख़ुशि थींदा आहिनि जंहिंमहिल माण्हू हिननि खे दाणो ॾींदा आहिनि ऐं ॾियणु खपे हिननि वीचारनि सासी सान जो बि असां ते हक़ु आहे छो जो ॻाल्हाए त कोन था सघनि पर सॼो ॾींहुं हिते वेही इंतज़ारु कंदा आहिनि कोई अचे अलाहियो सखी ऐं हिननि खे उछलाए ॾे ऐं हिन जो त भाॻु खुली पियो आहे ॼण हिते कारोबार मतिलबु हिन जो आहे पर इहो सुठो आहे ॿियो न त माण्हू खे जंहिंखे थोरो घणो अहसासु थिए थो वठी हिननि खे ॾिए थो इलाही ॾींहंनि खां तोते खे असां ॾिठो ई कोन्हे हथ में खणी हली आहे हलिया दोस्त हलिया हलिया ओड़े ख़ुशि आहे हा ख़ुशि आहे न हा वरी मोबाइल ते न न न न न मोबाइल ते चढ़े तोखे वॾो शौक़ु आहे हिते चढ़ पंहिंजे घर जे मथां बिल्डिंग ते ओड़े 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 छा थो करे हल हेॾां अच
हेॾां अच वरी वञ मानी खाधी अथई हाँ हाँ अच भला अच ठीकु आहे छा खाधो अथई असां ॾिसूं हल थोरो वञ थोरो हेॾे वञ त असां ॾिसूं तूं छा खाधो मिनसा हिन छा खाधो आहे मां अब हे त मूं ॾे थो हलियो अचे अलाए छा थियो अथसि हिनखे परे त थी ॾिसूं त सही तुंहिंजो छा आहे बि ॾिसूं केक छा थो खाए मानी चांवर ॿियो छा थो खाए ॿियो छा खाईंदो आहीं मानी चांवर ॿियो छा हल वञ अंदरि वञ कला बाज़ू थोड़े मिनसा चक त ॾाढो थो थिए न तोखे सही ॿुधा हथ विझेसि ॾिसूं ख़बर पए हा विझेसि न चकर नथो अथई अरे मथे अची वरी मथे अची वियो खेॾे थो ही कहिड़ी गेम थो खेॾे वरी हेठि लहे थो मथे थो अरे 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 मोबाइल जे मथां दोस्त मोबाइल जे मथां भॻो थो अचे अरे अरे मोबाइल खे छॾे यार ईअं न कर अरे मोबाइल खे छॾ भाई वठ हिते लहो मानी तोखे खाधी न बसि मानी खाधई बसि सबर हाणे सबर ओके लहो हेठि लहो हल हेठि लहे पंहिंजे घर वञ हल घर वञ घर न वेंदो आहे चवंदो आहे घर न वञा ॾिसो न और सो चए थो घर न वञा हाणे निकिरी कीअं ईंदो ॾिसो निकिरे कीअं ईंदो पहिरियों हेठों मथे वेंदो मथां ओॾी वरी असां न ईंदो हाणे पहिरियों मथे छित ते वेंदो हा छित तां वरी सिधो असां न ईंदो ॾिसजो सोयो ओड़े हेॾां अच काथे वए अरे हेॾां अच किना मानी खाधी अथई हाँ मानी खाधी अथई मिनसा ॾे वञ ॾिसां मिनसा ॾे वञे थो मिनसा ॾिॾे थी हा बसि बी अरे बसि मोबाइल जे मथां वेही थो रहे अलाए छो हाणे मोबाइल जे मथां वेठो आहे मिनसा त मोबाइल जे मथां थो वेहे हल हाणे तूं पंहिंजे घर वञ हल अरे वञ किना बसि दोस्तो ॿ टे ॾींहंनि खां मींहुं पियोसि त टाइम न पियो मिले सर्विस कराइण जो मां खणी बि वियोसि वरी विच में मींहुं वसी पियो त वरी सर्विस न कराई अॼु सर्विस करायो आहे त गाॾी वरी चमकी वई आहे ॾिसो अहिड़े ॾिसो पोयां बि ॾिसो सर्विस हिननि भली कई आहे हे पेट्रोल पंप आहे असांजे साम्हूं उहे सर्विस कंदा आहिनि अंदरूं मथां ॾेखारियां थो ॾिसो मतिलबु अंदरूं बि साफ़ सुथरी फर्स्ट क्लास कई अथऊं दोस्तो हिन में जेके हे सीटूं लॻल आहिनि न हे एक्स्ट्रा हे सीटूं हे इहे मां पाण आणायूं आहिनि ॿई अॻियां हे मां मुंहिंजूं लॻियल आहिनि हिननि ते इन में लॻल कोन हुयूं हिन गाॾी में मां आणायूं भई गाॾी अंदरूं साफ़ थी वई आहे ॾिसो गाॾी बिल्कुलु साफ़ थी वई आहे इंजन रूम हिन जो साफ़ थी वियो आहे गाॾी जो हाणे लुक सही आहे हे ॾिसो दोस्तो असां मिनसा जे लाइ चप्पल वठण आया आहियूं पिंक कलर जी सो हीअ मूंखे सुठी लॻे थी पर इन मूं पेर वरी निकिरी वञेसि हिकिड़ी हीअ बि भली आहे हिकिड़ी इहा बि भली आहे पर मां अञा कंहिं ॿी जे तलाश में आहियां का हल्की मिले थोरियूं वज़नाइती आहिनि गोरियूं आहिनि पर हिते अञा ताईं का अहिड़ी मूंखे नज़र न आई आहे जेका फोम जी ठहियलु हुजे ऐं हल्की हुजे बरहाल हिन मां का न का वठणी पवंदी पर मूंखे लॻे थो थोरी भारी आहिनि हे बि आहिनि पर हे वरी वॾनि ॿारनि जूं आहिनि थोरियूं साहिल बि इलाही चप्पल ॻोल्ही आहे पंहिंजे लाइ पर असांखे जेका मूंखे चप्पल वणी आहे उहा हिकिड़ी हीअ आहे ऐं हिकिड़ी हेठि ॾेखारियां थो काॾे वई ओ ही आहे साहिल खे ब्लू कलर में चप्पल मिली वई आहे डार्क ब्लू आहे पाए ॾिसे थो सही आहे नंढड़ी आहे चप्पल त नंढड़ी थी वई साहिल खे पर हाणे मिनसा जे लाइ असां कीचन था वठूं उन चयो पप्पा मुंहिंजे लाइ पिंक वठी पर हे ॿ आहिनि मां ॿिनि में मुंझी पियो आहियां हे बि भलो आहे हिकिड़ो ॿियो बि भलो आहे पर पिंक कलर जो लाज़मी था वठी वञूं न त वरी फॾो कंदी फॾाइणा मिनसा जी असां कीचन वरितीसीं मिनसा खां पुछो मिनसा खे पसंदि आई अलाए न डोल वारी मिनसा तोखे पसंदि आई बाबा हाँ पक ओके भली आहे न हल ठीकु आहे ओके दोस्तो अॼु असां वटि वरी हकीम मौजूदु आहे ऐं अॼु को वरी नओं नुस्ख़ो असांखे दोस्त ॿुधाईंदो इरशाद भाई हिकिड़ो मूंखे ॿियो बि ॿुधायो त हलो नुस्ख़ा त पाण कंदा रहंदासीं हे जेके भला मौसमी फल ईंदा आहिनि फ्रूट ईंदो आहे इन्हनि जा कहिड़ा फ़ाइदा आहिनि या इन्हनि मां कहिड़ो उहो फ्रूट आहे जेको वधीक फ़ाइदेमंद आहे सर हर फ्रूट अल्लाह पाक जी तरफ़ खां नेमत आहे पर हर फ्रूट जेको आहे हिकिड़े ई उन ते मर्ज़ ते न आहे सेब जो सूफ़ जो अलॻि फ़ाइदो आहे अनार जो अलॻि फ़ाइदो आहे असां अॼु अगरि ॻाल्हि करूं त हू आहे ज़ैतून जे मथां जेके उर्दू में अमरूद चवंदा आहियूं इंग्लिश में गोवा चवंदा आहिनि हीउ अमरूद जेको आहे इन ख़ासि तौर ते उहे माण्हू जंहिंखे जिस्म में ख़ारिश आहे तमामु घणी सोराइसिस आहे जिस्म ते सिके वांगुरु निशान आहिनि उनजे लाइ अक्सीर जो कमु कंदो आहे इन खां अलावा बवासीर जंहिंमें खूनी हूंदी आहे बवासीर हेठां खून वग़ैरह निकिरंदो आहे
ऐं जलन हूंदी आहे जेको आहे मसा वग़ैरह हूंदा आहिनि उन जे लाइ तमामु घणो कमु करे थो। मैदे में अल्सर वग़ैरह थिए थो, जीअं अल्सर जे मैदे जो मरीज़ जेको आहे उहो हिनखे खाए तमामु बहितरीनु आहे। ऐं नज़र जी कमज़ोरी उन जे लाइ बि बहितरीनु आहे। काफ़ी माण्हू जेके ॻाल्हाईंदा आहिनि उनजे मुंहं में राल घणी ठहंदी आहे, थुक वग़ैरह घणी ठहंदी आहे, त उनखे जो बि हिन सां जेको आहे काफ़ी कमु कवर थिए थो। यूरिक एसिड जिस्म में जिथे गोॾनि में सूरु, चेल में सूरु ऐं जेको आहे ठूठनि में जेके जिथे जोड़ आहिनि उन जोड़नि में सूरु रहे थो, त उन जे लाइ तमामु अक्सीर जो कमु करे थो। वारनि जे लाइ बहितरीनु आहे। हीअ अलाह पाक जी तरफ़ खां तमामु घणी नेमत आहे, हिन मौसम में हले थो। हिन जो जेको नरम हूंदो ज़ैतून जेको आहे उहो खायो प्लेट भरे करे मंझंदि जी मानी खां पहिरियों। मोटापो दुनिया में तमामु बुरे तरीक़े सां फैलिजी चुको आहे। अगरि जेको माण्हू चाहे थो त मुंहिंजो जेको पेट आहे जंहिंजो मटके वांगुरु मट वांगुरु निकितल आहे उहो अगरि घटि करणु चाहे थो त यकीन कयो तव्हां कयो, उनखां पोइ मां तव्हां कमेंट्स ॾियो। हिकु हफ़्तो सिर्फ़ु मंझंदि जी मानी न खाओ ऐं हीअ प्लेट भरे करे अमरूद नरम जेके ज़ैतून आहिनि उहे खायो तव्हां। उनखां पोइ मसालो विझी लूणु विझी भले मसालो न विझे, अगरि विझे थो पोइ त ठीकु आहे, पंहिंजे टेस्ट मुताबिक़ तव्हां ॾिसो हफ़्ते में कमेंट्स ॾियो असांखे कहिड़ा कहिड़ा फ़ाइदा आहिनि अचनि था इंशाल्लाह। अच्छा, ज़ैतून हिकिड़ो तेल बि थींदो आहे, उहो ज़ैतून हे या ॿियो आहे? सर उहो अल्लाह पाक जी कसम खंय अथव तीन वो ज़ैतून हाज़ल बलद अमीन सूरह बलद में आहे, उहो ज़ैतून ॿियो आहे। उहो ॿियो आहे। हीअ ज़ैतून असां सिंधी में चवंदा आहियूं, उर्दू में हिनखे अमरूद चवंदा आहिनि। दोस्तो, असां जंहिंजो ज़िक्र कयोसीं उहो फ्रूट आहे ज़ैतून, जेको असां वटि ख़ासि करे लाड़काणे में थींदो आहे। इहो ई साईं बिल्कुलु, हिनखे ज़ाया न कयो, खायो हिनखे। सो हकीम साहिब तव्हां ॻाल्हि ॿुधी, तव्हां जेके करे इन्हनि मां मुतफ़िक़ आहियो ऐं इहे शयूं जेके ॿुधो था इन्हनि मां का शइ तव्हां में आहे त तव्हां यूज़ करे सघो था। हुन खां पोइ कमेंट्स कमेंट करिजो। थैंक यू सर।